घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में गौसिया मस्जिद मौला टंडो टोबई में अज़ीम आलीशान महफ़िल मिलाद मुनक़द कई वई है। महफ़िल मिलाद जी सदारत सैयद इमाम दीन शाह जीलानी कई। महफ़िल मिलाद में मजहबी स्कॉलर मुफ्ती अलामा मोहम्मद हसनैन रज़ा सईदी, गुलाम मोहम्मद तला सईदी, कारी हाफिज अब्दुल रहमान, मियाँ मुनीर अहमद समेत सभई माण्हू शिरकत कई। इन मौके ते तकरीब के खिताब कंदे मजहबी स्कॉलर मुफ्ती अलामा मोहम्मद हसनैन रज़ा सईदी चयो त रबे अवल शरीफ इहो बाबरकत महीनो है जंहिंमें अल्लाह जे आखिरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कायनात में ज़हूर थियो है। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां असांखे ईमान जी दौलत सां नसीब थी है। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण ईमान जी निशानी है। आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ताईं नामूस रिसालत जी हिफ़ाज़त कंदा रहंदा ऐं ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाईंदा रहंदा। इन चयो त ईद मिलाद जूं महफ़िलूं मुनक़द करण अल्लाह जी रज़ा ऐं दीन ऐं दुनिया भलाई जो ज़रियो है। इन खां अॻु मशहूर नात ख़्वान हाफ़िज़ मोहम्मद शोएब रज़ा, अवैस कारी, मोहम्मद वासिफ़ ऐं मोहम्मद आतिफ़ क़ादरी नातूं पेश करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झूमाए छॾियो। महफ़िल मिलाद जी पुॼाणी ते सैयद इमाम दीन शाह जीलानी ख़सूसी दुआ घुरी। आखिर में लंगर तक़सीम कयो वियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।